रसूलाबाद का खबर शामिल क्यों पिया। हुब अली झांगर की रिपोर्ट मुताबिक रोड़ी कैनाल सेठरजा के 9 लखी रेग्यूलेटर से आप कल्याणी के 7 मजदूरन की मजदूरी इरिगेशन के अमलदार इंजीनियर SDO सब इंजीनियर के पेट में। गरीब मजदूरन जा बच्चा फाका कशी कटण ते मजबूर। रोड़ी कैनाल सेठरजा के 9 लखी रेग्यूलेटर के आप कल्याणी में कम कंदड़ 7 मजदूरन की मजदूरी रेहड़ी कैनाल डिवीजन कंडियारो के ऑफिसरन की मिली भगत करे 2 महीनन जूं जुलाई की मजदूरी भी न ॾिनी वई आहे। मजदूरन अब्दुल मजीद कुबर, रजब सहतो, मोहम्मद नवाज सोलंगी, इंसाफ जामड़ो ऐं ॿियनि प्रेस क्लब सेठारजा पहुची एहतजाज कंदे चयो त इंजीनियर डिवीज़न कंडियारो, SDO कंडियारो ऐं सब इंजीनियर कंडियारो मिली भगत करे फी मजदूर की मजदूरी 15,000 महीनो खाई विया आहिनि। असां 2 महीना मुसलसल रोहिड़ी कैनाल के वाहन के कपड़न की हिफाजत कई है, पर अफसोस जो ज़ुल्म ऑफिसरन असांजे बच्चन के हक ते धाड़ो हयो है। असांखे पंहिंजी मजदूरी ॾिनी वञी, ॿी सूरत में असीं पंहिंजा बच्चा वठी इंजीनियर ऑफिस कंडियारो अॻियां एहतजाज कंदासीं। मजदूरन निगरान इरिगेशन के सूबाई वज़ीर के अपील कई त नोटिस वठी असांजी रहियल मजदूरन की मजदूरी जारी कई वञे। छा कंदा आहियो? वाह त कम कंदा आहियूं। छा मसलो हाणे? मसलो इहो आहे बाबा, असांखे 2 महीना छा असांखे पघार न मिलियो। असां नंढा नंढा बच्चा हाणे असां काॾे वञूं? ग़रीब माण्हू केरु नथो ॾे पघार? इंजीनियर असांखे ॼण ई कोन था पघारूं। बेलदार ॾे था वञूं त बेलदार चए त मूंखे मथां पघार ई कान मिलिया, असां छा कयूं? काॾे वञूं असां? घणनि महीननि जी पघार? 2 महीननि जो बाबा। घणा मजदूर था कमु था कयो तव्हां? मजदूर असां 2 आहियूं। हा वाह, छा मसलो आहे? भाई असांखे पघार न मिलियो, सर्वेर सभु खाई आहिनि, सर्वेर बेलदार सभु को पंहिंजी लीली भगत करे खाई आहिनि। असांखे 2 महीना छा पैसा ई न मिलिया आहिनि। असां कमु कयो आहे, असांखे रुपयो ई। किथे कमु कंदा आहियो तव्हां? असां आप कल्याणी में कमु कयो, 9 लखीअ खां वठी नेपाल जन ताईं।